बिस्मिल्लाहिर्रहमान रहीम। कलाकूं सोशल मीडिया ऐं जेको असांजी इलेक्ट्रॉनिक मीडिया ते हिकिड़े फ़ैसिले जो ज़िक्र हली रहियो आहे, उन जी मां सम्झां थो त मां क्लैरिफिकेशन जे लाइ तव्हां सॼे दोस्तनि खे ॿुधायां थो त कल्ह इहा जेका गुरसा हुया, जेका असांजी न्याणी हुई, उन जा वारिस ऐं जेके इल्ज़ाम हेठि जुर हुई, जेके टे असांजा दोस्त जेके हिन महिल जेल में मौजूदु आहिनि, त उन्हनि जी जेको आहे सो कल्ह हिकिड़ी गॾिजाणी वेही कईसीं ऐं कोशिशि कईसीं को मसलियत जो रस्तो कढूं। मीडिया हिकिड़ो मां सम्झां थो त हिकिड़ी जेका हक़ीक़तनि खां हटी करे हिकिड़ो न्यूज़ हलाई त डॉक्टर शुएब खे ॾोही करार ॾिनो वियो। अहिड़ी का बि शइ न हुई, डॉक्टर साहिब खे कंहिं बि क़िस्म जो ॾोही करार न ॾिनो वियोसीं। बाक़ी हिकिड़ो असां कोशिशि कईसीं त वेही ऐं पंहिंजो उन्हनि जी का मसलियत कयूं, छोकी उहो बि हमरा जेके आहिनि उहे जेल में आहिनि। हिन मसलियत जे लाइ असां कोशिशि कईसीं, न को अहिड़ो असां डॉक्टर साहिब खे ॾोही करार ॾिनोसीं, न को 10 लख रुपया डॉक्टर साहिब मौक़े ते अदा कया। इहा सच जो सभु मां सम्झां थो त हक़ीक़तुनि खां हटी करे इहा मीडिया हलायो आहे, त इहा मां सभिनी दोस्तनि खे ॿुधायां थो। या असां जेके बि हिते दोस्त आहियूं, असां इहो वेही कोशिशि कईसीं त का उन्हनि जी मसलियत ऐं इस्लाह कयूं। बाक़ी डॉक्टर साहिब जे ॾोही करण जी या डॉक्टर 10 लख मौक़े ते अदा करण जी अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे।